नवाक्याग कंदासीं घोड़की बरसा ॻोठ मस्कन सावन में हथियारबंदनि जो घर ते हमिलो 5 ॼणा मारिजी विया 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। एसएसपी घोड़की जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी लाशनि खे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। मारिजी वियलनि में हबीबुल्ला, शेर मोहम्मद, अरबेलो ऐं अमीर बख़्श शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर रहीमयार खान मुंतक़िल कयो पियो वञे। सुंदराणी कबीले जे माण्हुनि पारां पुलिस ते हमिलो कयो पियो, जहिड़े में हेल ताईं 15 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। आवाज़ सां शेयर कई पिया घोटकी मां इहा ख़बर। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। जबार महर लाइन ते मौजूद आहे। जी जबार, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधंदो त घोटकी ज़िले में हिकु दफ़ो ॿीहर सावंत ऐं सुंदराणी तकरार भड़की पियो आहे, जंहिंजे नतीजे में फायरिंग दौरान 5 ॼणा मौके ते क़तल थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। घोटकी ज़िले में जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ऐं सुंदराणी बिरादरी जे माण्हुनि मथां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में शेर मोहम्मद मलिक ऐं नसीब मलिक, अमीर बख़्श सुंदराणी मौके ते क़तल थी विया, जॾहिं त जेके 2 ॼणा जेके हा उहे ज़ख़्मी थी पिया, जेके ज़ख़्मनि जा सूरन असांजे फौत थी विया आहिनि। मां अव्हांखे ॿुधंदो आहियां त घोटकी ज़िले जे अंदरि केतिरे अरसे खां सावंत ऐं सुंदराणी जेको क़बीलाई तकरार आहे उहो भड़की पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिन वक़्तु ताईं सावंत सुंदराणी तकरार में मासूम ॿारनि ऐं जेको नौजवाननि समेत जेको आहे 20 ॼणा क़तल थी चुका आहिनि। यादि रहे त घोटकी ज़िले में काफ़ी अरसे खां सावंत सुंदराणी तकरार तां जेको आहे सो हिन वक़्तु ताईं जेको आहे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं सूरत हाल थियल आहे, जॾहिं त जेको आहे सो जेके ज़ख़्मी थी पिया उन्हनि खे सखर ऐं रहीमयार जी अस्पताल रेफर कयो आहे। जी ठीकु आहे जब्बार, अव्हांजी महिरबानी। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कई पिया। घोटकी बरसा ॻोठ मस्कन सावन में हथियारबंदनि जो घर ते हमिलो 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ज़ख़्मी थिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी लाशनि खे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे ऐं अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई। मारिजी वियलनि में हबीबुल्ला, शेर मोहम्मद, अरबेलो ऐं अमीर बख़्श शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर रहीमयार खान मुंतक़िल कयो पियो वञे। सुंदराणी कबीले जे माण्हुनि पारां पुलिस ते हमिलो कयो वियो, जहिड़े में हेल ताईं 15 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। ख़बर अव्हां सां शेयर करियो पिया घोटकी खां। घोटकी बरसा ॻोठ मस्कन सावन में हथियारबंदनि जो घर ते हमिलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं लाश खे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। नाज़रीन, अव्हांखे आगाह कयो पिया। अस्पताल में एमरजेंसी बि लागू कई वई आहे। मारिजी वियलनि में हबीबुल्ला, शेर मोहम्मद, अरबेलो ऐं अमीर बख़्श शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर ऐं रहीमयार खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सुंदराणी कबीले जे माण्हुनि पारां पुलिस ते हमिलो कयो वियो आहे, जहिड़े में हेल ताईं 15 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। अव्हांखे आगाह कई पिया। घोटकी बरसा ॻोठ मस्कन सावत में हथियारबंदनि जो घर ते हमिलो थियो आहे, 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी लाशनि खे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। मारिजी वियलनि में हबीबुल्ला, शेर मोहम्मद, अरबेलो ऐं अमीर बख़्श शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर रहीमयार खान मुंतक़िल कयो पियो वञे। सुंदराणी कबीले जे माण्हुनि पारां पुलिस ते हमिलो कयो वियो, जहिड़े में हेल ताईं 15 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयो पिया घोटकी खां। घोटकी बरसा ॻोठ मस्कन सावन में हथियारबंदनि जो घर ते हमिलो थियो आहे, 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं लाशनि खे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। मारिजी वियलनि में हबीबुल्ला, शेर मोहम्मद, अरबेलो ऐं अमीर बख़्श शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर ऐं रहीमयार खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सुंदराणी कबीले जे माण्हुनि पारां पुलिस ते बि हमिलो कयो वियो आहे, जहिड़े में हेल ताईं 15 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि।
अवां सां ख़बर शेयर कई पिया। घोटकी भरिसां ॻोठ मस्कत सावंत में हथियारबंदनि जो घर ते हमलो थियो आहे। 5 ॼणा माची विया आहिनि, 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा माची विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी लाशनि खे डीएचक्यू अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री पाके वारे हंधि पहुची वई आहे। अस्पताल में इमरजेंसी लागू कई वई आहे। माची विलनि में हबीबुल्ला शेर, मोहम्मद अरबेलो ऐं अमीर बख्श शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में सखर रहीमयार खान मुंतक़िल कयो पियो वञे। सुंदराणी कबीले जे माण्हुनि पारां पुलिस ते हमलो कयो वियो, जहिड़े में हेल ताईं 15 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। मीरपुर माथेलो मां तफ़सील मालूम कंदासीं। खुर्शीद सियाल लाइन ते मौजूदु आहे। जी खुर्शीद, आगाह कजो, वधीक 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, पंहिंजो सावंत ऐं सुंदराणी तकरार जेको आहे पुराणे अरसे खां ई हली रहियो हो, जॾहिं खां सुंदराणी बिरादरी जे जेको आहे हथियारबंदनि राति जेको आहे मज़ार चाचड़ भरिसां सावंत बिरादरी जे जेको आहे ॻोठ ते हमलो कयो आहे। जॾहिं खां 6 माण्हू जेके आहिनि उहे गोलियूं लॻण सबबु फौत थी विया आहिनि। फौतियुनि में जेको आहे फैज़ मोहम्मद सावंत, रहमान सावंत ऐं पंहिंजो जेको आहे कंदकोट जा जेके उहे महिमान थी आयल हुआ हिते पंहिंजो सूफ़ी अनवर साईं जे मेले ते आयल हुआ, जेके राति जो सावंत बिरादरी जे ॻोठ में रहियल हुआ, त उहे बि जेके 3 ॼणा जेके उहे फौत थी विया आहिनि। जी ठीक आहे खुर्शीद, अवां जी महिरबानी आगाह करण लाइ। अवां खे आगाह कई पिया घोटकी भरिसां ॻोठ मस्कत सावंत में हथियारबंदनि जो घर ते हमलो थियो आहे। 5 ॼणा मारिजी विया आहिनि, 4 ज़ख़्मी थिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी लाशनि खे डीएचक्यू अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे आगाह कयो पिया घोटकी भरिसां ॻोठ मस्कत सावंत में हथियारबंदनि जो घर ते हमलो थियो आहे। 5 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।